हिन वक़्तु दुनिया अंदरि 2017 हली रहियो आहे, पर नॉर्थ कोरिया जा माण्हू अञा साल 106 जूचे में जी रहिया आहिनि। छो त नॉर्थ कोरिया जे अंदरि जूचे कैलेंडर इस्तेमालु थी रहियो आहे ऐं उन मूजिबि ही साल 106 जूचे आहे। नॉर्थ कोरिया खे हर हवाले सां दुनिया खां कटियल मुल्क तस्वुर कयो वेंदो आहे। एतिरे क़दुरु जो नॉर्थ कोरिया मां को माण्हू आसानीअ सां कंहिं ॿिए मुल्क फ़ोन नथो करे सघे ऐं न ई किथे वञी सघे थो। नॉर्थ कोरिया में आमिर किम जोंग उन जी हुकूमत आहे। नॉर्थ कोरिया जा माण्हू असांजे हिन दुनिया जे बारे में तमामु घटि ॼाण रखनि था, छो त ॼाण जे समूरनि ज़रियनि ते हुकूमत पारां पाबंदी पयल आहे। नॉर्थ कोरिया में सिर्फ़ सरकारी अख़बार ऐं टीवी चैनल आहिनि जिन में सरकार जूं तारीफ़ी ख़बरूं पेश कयूं वेंदियूं आहिनि। को बि मीडिया जो आज़ादु इदारो नॉर्थ कोरिया जे अंदरि मौजूदु न आहे। दुनिया ताईं रसाई जो आसान तरीक़ो इंटरनेट आहे, जेको पिणु नॉर्थ कोरिया में ब्लॉक आहे। एतिरे क़दुरु जो तफ़रीह वारा टीवी चैनल पिणु नॉर्थ कोरिया में पाबंदीअ हेठि आहिनि। इंसानी हक़नि जी तंज़ीम ह्यूमन राइट्स फाउंडेशन सालनि खां कोशिशूं करे रही आहे त नॉर्थ कोरिया में किम जोंग उन जी आमिरत हेठि क़ैद थियल शहरियुनि खे दुनिया सां ॻंढिजे। उन लाइ इंसानी हक़नि जी तंज़ीम नॉर्थ कोरिया जे माण्हुनि ताईं दुनिया मुतलिक़ ॼाण पहुचाइण लाइ अजीब तरीक़ो ॻोल्हे लधो आहे, जंहिं तहत सॼी दुनिया में टेक्नोलॉजीअ मुतलिक़ थींदड़ कॉन्फ्रेंसुनि दौरान नॉर्थ कोरियाई आमिर किम जोंग उन जी तस्वीर लॻाए संदसि वात में USB पोर्ट लॻाई वेंदी आहे ऐं माण्हुनि खे अपील कई वेंदी आहे त उहे संदसि वात में USB लॻाइनि। बाद में तंज़ीम USB गॾु करे उन्हनि में दुनिया मुतलिक़ नॉर्थ कोरिया जी ॿोलीअ में तर्जुमो कयल ख़बरूं, टीवी शोज़, फिल्मूं, ड्रामा ऐं मज़ाह वग़ैरह सेव कंदी आहे। पोइ इंसानी हक़नि जी तंज़ीम उन्हनि USB खे नॉर्थ कोरिया जे बॉर्डर वटां फूकणनि सां ॿधी नॉर्थ कोरिया ॾे मोकिलींदी आहे। तंज़ीम हिन साल 50,000 खां वधीक USB नॉर्थ कोरिया मोकिलण जो इरादो रखे थी। तंज़ीम खे यकीन आहे त दुनिया अंदरि थींदड़ तब्दीलियुनि मुतलिक़ नॉर्थ कोरिया जा माण्हू आगाह थींदा त हिकु ॾींहुं जाबिर ऐं आमिर हुक्मरान किम जोंग उन जो तख़्तो ऊंधो करे सघनि था।